ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान बाबा खे हाणे मां निराकार रूप में याद थी करा। पंहिंजो मन ऐं बुद्धि हुन निराकार परमात्मा सां लॻायां थी। हिन दैहिक दुनिया खां पंहिंजो मन बुद्धि कढी करे हुन निराकार परमात्मा में थी लॻायां। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाप संगम ते ॿारनि सां मिलण ईंदो आहे न। 5000 साल में हिकु बार बाप हिन दुनिया में ब्रह्मा जे तन में साकार मनुष्य तन में अची करे असां सां मिलंदो आहे। निराकार रूप में आत्मा आत्मा सां कीअं मिली सघंदी? इन करे शरीर जो लोन वठी करे बाबा असां सां मिलण ईंदो आहे। बाबा चईंदो आहे, ॾिसो शिव भॻवान वाच्य आहे न। हाणे इहे त ॿार सम्झी विया आहिनि कि निराकार परमात्मा जो नाम छा आहे। असली नाम आहे शिव। हुनजो नाम त हिकु शिव ई आहे, लेकिन दुनिया वारा उन्हनि जे कर्तव्य जे हिसाब सां अलॻि अलॻि नाम चईंदा आहिनि। अलॻि अलॻि शिवलिंग जे मंदर जा अलॻि अलॻि नाम आहिनि। इहे सभु हुननि जे कर्तव्य जे कारण नाम आहिनि। ॿियो बाक़ी सभु धर्म वारा बि पंहिंजी पंहिंजी भाषा में अलॻि अलॻि नाम चईंदा आहिनि, लेकिन हुननि जो असली नाम कहिड़ो आहे? शिव। भारतवासी निराकार के शिव जे रूप में नाम सां पूजदा आहिनि। छो जी परमात्मा हिन ई धरती ते अवतरण वठंदो आहे न। हिन ई धरती ते हुन अवतरण वरितई अर्थात हुनजो अलौकिक जन्म थियो। भगवान परमात्मा जो बि जन्म थींदो आहे, लेकिन पाण जीअं न। उनजो अवतरण थींदो आहे ब्रह्मा जी तन में। कॾहिं कलयुग जी घोर अंधियारी रात जॾहिं सभी आत्मायूं थकिजी वेंदियूं आहिनि, एॾी बुरा स्वभाव संस्कार थी वेंदा आहिनि। भक्ति सां बि मनुष्य आत्मा सुधरदी न आहे। भक्ति सां बि हुनजी कोई मनोकामना पूरी न थींदी आहे। जॾहिं सभी तरफ़नि सां असांजो मन हटी वेंदो आहे कि हाणे त बसि मूंखे त हाणे भॻवान सां ई मिलणो आहे। हाणे त उहो ई मूंखे हिन कलयुगी दुनिया खां पार सतयुगी दुनिया में सच जी दुनिया में वठी वञण वारो। तॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। छो जी बाबा चईंदा आहिनि, ॾिसो मां अचां ऐं तव्हां पंहिंजी गृहस्थी में, पंहिंजी भक्ति में, पंहिंजी जप तप तीर्थ नादि में लॻल हुजो, त मुंहिंजे अचण जो फ़ाइदो छा आहे? छो जी भॻवानु जॾहिं धरती ते ईंदो आहे न, तॾहिं असांखे भक्ति न करणी पवंदी आहे। तॾहिं असांखे जप तप पाठ तीर्थ व्रत आदि न रखिणो पवंदो आहे। छो जी असां भक्ति छो कंदा आहियूं? भॻवान सां मिलण लाइ। ऐं लेकिन अॼुकल्ह मनुष्य भक्ति में एॾो उन्हनि खे मज़ो ईंदो अथनि कि भॻवानु हिन सृष्टि ते अची वियो, लेकिन मिलण जे लाइ उन्हनि खे टाइम न आहे। उहे चवनि था न असांखे त भक्ति में ई मज़ो थो अचे, असांखे त बसि हुनखे सॾु करण में ई मज़ो थो अचे, असांखे उन सां मिलणो न आहे। अहिड़ो समय कलयुग जे अंत में बि भॻवानु अची करे आयो आहे। चए थो मूंखे हाणे निराकार रूप में यादि करो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पंहिंजे मूंखे यादि करे पंहिंजो स्वभाव संस्कार परिवर्तन करो मुंहिंजी शक्ति सां। मां जेकी शक्ति ॾियां थो हुन सां तव्हां पंहिंजे विकारनि खे छॾो। गृहस्थी भले हलायो, धंधो धोरी भर करो, लेकिन बिना विकार, बिना बुरे स्वभाव संस्कार, व्यर्थ संकल्प छॾो। इन सभिनि खे बाबा असांखे छॾण लाइ थो चए। बाबा चए थो भक्ति में त असां छा कंदा आहियूं? पाठ कयो, व्रत रखियो, जप तप आरती कयो, भॻवान मूर्तियुनि ते सनानु आदि कयो। उन में असां ईअं थोरी अभ्यास कंदा आहियूं पंहिंजे कि हाणे मां भॻवान खे यादि थी करां, भॻवान जी शक्ति सां मुंहिंजो क्रोध ख़तमु थिए। इन रीति पाण कॾहिं सोचे करे थोरो समय भॻवान खे यादि कयो आहे कि न हाणे त तोखे मूंखे शक्ति ॾियणी थी कि हाणे मुंहिंजो क्रोध हिकदमि ख़तमु थी वञे, मां हिकदमि शांति थी वञा। मूंखे तोखे हाणे शक्ति ॾियणी थी, हाणे मां यादि थी करां। इन रीति सां यादि न कयो आहे न। असांखे भॻवान जो यथार्थ परिचय न हुयो, न आत्मा जो न परमात्मा जो। हाणे बाबा चए थो तव्हां मूंखे भक्ति करे करे सॾु कयो न,
मां पहिरियों छो न आयमि, छो जो तव्हां भक्ति में ॾाढा व्यस्त आहियो। अञा बि कई माण्हू व्यस्त आहिनि, अञा बि कंहिंखे चओ भॻवान खे हिन रीति यादि करो, हुन सां मिलो, उहो अची वियो आहे, हुन सां ॻाल्हायो, हुन सां पंहिंजे मन जी ॻाल्हियूं करो, पर न, उन्हनि खे त पंहिंजी हुन में ई मज़ो ईंदो आहे। त बाबा चए थो इन करे मां पहिरियों ईंदो ई न आहियां। मां कॾहिं ईंदो आहियां जॾहिं मनुष्य आत्मा थकी वई हूंदी आहे, हिन भक्ति कंदे कंदे बि थकिजी वई हूंदी आहे न, तॾहिं मां हुन सां मिलंदो आहियां अची। एॾो वॾो भॻवानु अचे, पाण हुन सां मिलो ई न, पाण पंहिंजे खेल खेल में ई मस्तु रहूं। बाबा चए थो जीअं नंढा ॿार गुड़ी गुडी सां खेॾंदा आहिनि न, खेॾंदा आहिनि, पोइ हुननि खे बिगाड़े करे रखी छॾंदा आहिनि, ईअं ई पाण मनुष्य आत्मा बि भक्ति में छा कंदी आहे, हीअ सभु मूर्तियुनि खे सजाईंदी कंदी, पूजा आदि कंदी, पोइ नदी में फिटी करे छॾंदी, ऐं भोग आदि लॻाईंदी, त कीअं खाईंदी, ख़ुदि खे ई त खाईंदी। जीअं नंढा ॿार गुड्डी गुड़ीअ खे सजाईंदा आहिनि, उअं ई पाण मूर्तियुनि खे त सजायूं न, उन्हनि जे अॻियां असां हथ जोड़ूं था प्राप्ति जे लाइ, मन्नत जे लाइ। लेकिन कॾहिं असां ईअं सोचो भई असांजो बाप, चऊं था असांखे तूं माता पिता सां बालक सम्झा, त असांजो भॻवानु बाप एॾो वॾो आहे, सभई हुननि खां मन्नत था मांगनि, त मां छो न हुनजो हे ठहां। कॾहिं पाण ईअं सोचो? असां त चऊं था आत्मा सु परमात्मा, मुंह में परमात्मा आहे। असां चऊं था भॻवानु दुख हरता सुख हरता आहे, ऐं मुंह में बि भॻवानु आहे, त मां दुख न ॾियां न पोइ कंहिंखे, कहिड़े बि रीति मनसा वाचा कर्मणा दुख न ॾियां पोइ मां, तॾहिं त मुंह में परमात्मा थी सघंदो आहे न। हिन जो मतिलबु मुंह में परमात्मा त आहे न, परमात्मा त ख़ुदि कंहिंजे शरीर में ई अची न सघंदो आहे, इहो त ब्रह्मा जो तन मुक़ररु आहे। लेकिन पाण खे परमात्मा जा ओड़ा गुण संस्कार शक्तियूं पाण आत्मा ई धारण करे सघियो। त हाणे उहो ई समय आहे जॾहिं भॻवानु हिन सृष्टि ते आयो आहे, ब्रह्मा जे तन में अची करे असांखे इहो सम्झ थो ॾे, इहो ज्ञान थो ॾे। बाबा चए थो इहो ज्ञान तव्हांजी भक्ति जो फल अथव, मुंहिंजो तव्हां सां मिलणु तव्हांजी भक्ति जो फल अथव। छो जो भक्ति जो फल छा मिलंदो आहे? भॻवान जी प्राप्ति थींदी आहे, भॻवान सां मिलंदा आहियूं। चईंदा आहिनि न कॾहिं त भॻवानु ईंदो, असां मिलंदासीं। त अगरि भॻवानु अची वियो असां सां मिलण, त बि तव्हां हुनखे घंटा वॼाए करे सॾु कंदव या हुन सां मिलंदव? त बि तव्हां हुननि जी मूर्ति खे सनानु कराईंदव या हुननि सां मिलंदव? हालांकि हुननि जो कोई शारीरिक रूप त आहे न, पर त बि तव्हां कहिड़े बि रूप में हुनखे मञो था, पर उहो अगरि तव्हां सां मिलणु अची वियो हुन ई रूप में, त तव्हांखे भक्ति छॾणी पवंदी न, हुन सां मिलंदव न, की अञा ताईं हुन मूर्तियुनि खे सजाईंदव, उहो ई हुननि खे पाठ आदि करे, शास्त्र आदि करे पढ़े, घंटा आदि वॼाए, आरती आदि करे हुनखे सॾु कंदव। त हाणे जो समय छा आहे? शांति सां आत्मिक स्थिति में टिकी करे हुन परमात्मा सां मिलण जो समय आहे। हाणे भॻवानु धरती ते अची वियो आहे, उन सां आत्मा खे प्राप्ति करण जो समय आहे। आत्मा जो जन्म जन्मांतर खां चए थी की मुंहिंजी आत्मा प्यासी आहे। कहिड़े रूप में प्यासी आहे असांजी आत्मा? गंगा जल जे लाइ प्यासी न आहे, ज्ञान जे लाइ प्यासी आहे, सम्झ जे लाइ प्यासी आहे, शक्ति गुणनि जी प्यासी आहे आत्मा। त हुनखे इहे शक्ति गुण ज्ञान ॾियण वारो परमात्मा आहे। जॾहिं असां परमात्मा जी ॻाल्हियूं ॿुधंदासीं न, उनखे यादि करे पंहिंजे अंदरि उन रीति यादि करे, निराकार रूप में यादि करे असां हुन पंहिंजे पाण में शक्ति गुण भरंदासीं न, त असांजी आत्मा जी प्यास कीअं बुझंदी? पोइ अगरि हाणे बि पाण न सम्झासीं, पोइ त समय ख़तमु थी वेंदो। छो जी भॻवानु पूरे कल्प में त हिकु ई बार थोरे समय जे लाइ ईंदो आहे, कलयुग या सतयुग जी आदि जे विच में, संगम युग ते। हिन ई समय असांखे भॻवान खे यादि, निराकार रूप में यादि करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हाणे पंहिंजे पाण खे भरपूर करणो। भक्ति छा आहे? सॾु करण जो रास्तो, भॻवान खे सॾु करण जो रास्तो, भॻवान खे रिझाइण जो, प्रसन्न करण जो रास्तो। ऐं हाणे भॻवानु अची वियो आहे, हुन पाण खे ॿुधायो अथई की हाणे तव्हां मूंखे पंहिंजे बाप जे संबंध में यादि करो, हर कर्म कंदे मूंसां गॾु करो, त मां तव्हांखे हर कर्म करण बि सेखारींदमि, हर ॻाल्हि सुठी रीति सोचण बि सेखारींदमि, संबंध बि निभाइण सेखारींदमि। छो जो मूंखे हाणे अहिड़ी दुनिया जी स्थापना करणी आहे जंहिंमें घर गृहस्थ में सुख शांति ऐं पवित्रता हुजे। त बाबा चए थो हाणे जो समय आहे की तव्हां मूंखे यादि करे पंहिंजे जीवन खे सुख शांति में असां कीअं जीऊं इहो सिखी सघंदा आहियो।
अञा ताईं त असां असुरनि जी विकारी मत ते हलूं पिया न। भई जेकी बि असांखे सम्झ ॾींदो हुयो कोई बि वॾो, उहो त विकारनि जे वश थी करे ई सम्झ ॾींदो हुयो न। लेकिन हाणे परमात्मा आत्माउनि जो पीउ असांखे निर्विकारी मत थो ॾे, सुख शांति वारो मत थो ॾे। अॼु असां कंहिंखे चऊं कि कोई कंहिंखे ज़बरदस्त फालतू फालतू हुनखे चिल्लाए थो, डांटे थो, साम्हूं वारो चुप आहे, शांति सां सहन करे पंहिंजो जीवन जीए थो। ऐं दुनिया वारा मत छा ॾींदसि कि ईअं ई ॿुधंदी रहंदी आहे त तूं त वई आहे, थोरो ज़ोर सां थोरो आवाज़ु कढ तूं बि, त उहो साम्हूं वारो चुप थींदी, ईअं चुपचाप न वेही। इहे अहिड़ी मत ॾींदासीं न। लेकिन हिते परमात्मा मत छा थो ॾे, भले कोई तव्हांखे मारे बि न त तव्हां मुख सां बि कुझु बि न चओ, ॿियो तव्हां मन में बि हुनजे लाइ बुरो न सोचो। हाणे एतिरी ऊची मत भॻवानु असांखे ॾे थो, ऐं अगरि असां हुनजी सह ते हलियासीं त बराबरि उहो असांजो मददगार बि आहे, असांखे शक्तियूं बि ॾींदो। त दुनियादारी मत कहिड़ा ॾींदा आहिनि? झगड़े जी, अशांति जी, विकारनि जी, लोभ काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे असांखे मत ॾींदा आहिनि कि धंधो दौरी करणो अथव त थोरो त लालच लोभ करणो ई पवंदो, थोरो त ब्लैक मनी इन ब्लैक रीति सां धंधो करणो ई पवंदो। अहिड़ी मत ॾींदो आहे न दुनिया में त माण्हू। लेकिन बाबा असांखे कहिड़ी मत थो ॾे, भले तव्हांखे हाणे दाल रोटी बि खाइणी पए न त तव्हां ओतिरो ई धंधो करो। लेकिन हाणे कूड़ ठगी पाप आदि कूड़ियूं चीजूं ठाहे करे विकिणण वग़ैरह इहे सभु न करो। बाबा चए थो तव्हां हिन समय अगरि दाल रोटी बि खाई करे तव्हां हलंदव त तव्हांखे हुनजे बदिले मां तव्हांखे सत्संग में एॾी सुठी दुनिया में वञण जे लाइ तव्हांखे वरतो ॾियां थो न। बसि तव्हां हाणे मुंहिंजी मत ते हलो, विकारनि जी मत ते न हलो, कूड़ पाप जी मत ते न हलो, बुरे स्वभाव संस्कारनि जे ज़रिए पंहिंजो जीवन न। तव्हां कोई बि कमु था करो त पंहिंजी स्वधर्म में टिकी करे करो, आत्मा जे धर्म में, शरीर जे धर्म में न अचो। मां हिंदू आहियां, मां मुस्लिम आहियां, मां सिख आहियां, मां ईसाई आहियां, मां हिन खानदान जो आहियां, मुंहिंजे खानदान जी इहा परंपरा आहे, इन मत ते इन शरीर जे मत धर्म ते न हलो। शरीर जे के बि जाति धर्म भेदभाव ते न हलो। मां छोरी आहियां, इहे छोरियूं आहिनि त इन रीति हलंदी, लेडीस हिन रीति हलंदी, जेंट्स हिन रीति हलंदा, ॿार हिन रीति, ॿारनि खे हीअं करिणो खपे। हा उहो मर्यादायूं ठीकु आहिनि, लेकिन इहे जेके भेदभाव थींदो आहे न हर हिकु चीज़ में जो कम जो न हूंदो आहे, फालतू हूंदो आहे, उहो भेदभाव न करो। हाणे आत्मिक स्वरूप में टिको, आत्मा जे धर्म में टिको। हर लेडीज जेंट्स ॿार बुढ़ा आदि सभिनि जे शरीर में आत्मा आहे। मुस्लिम सिख ईसाई सभिनि जे जेका बि धर्म आहिनि शरीर जा आहिनि, सभिनि जे शरीर में आत्मा आहे। आत्मा जो धर्म छा आहे? शांति ऐं पवित्रता, शुद्धता। हाणे इन धर्म में टिकी करे कर्म करो। इहे नंढो ॿार आहे ॿुधे नथो, मां वॾी आहियां, त तव्हां पंहिंजे हिन देह जे डिफरेंस में न ॾिसो इहे ॿार आहे मां आहियां। इहे ॾिसो मां बि आत्मा, इहे बि आत्मा, इहा आत्मा मुंहिंजो नथी ॿुधे, लेकिन मां आत्मा हिनखे सही राह ॾेखारियां थी, लेकिन इहे सम्झे नथो। त तव्हां इहे आत्मा जो पार्ट पको पकड़े करे उनखे आत्मिक रूप में ॾिसी करे उनखे आत्मा सम्झी करे शिक्षा ॾियो। हुनखे हिन रीति शिक्षा न ॾियो कि तूं नंढो आहे, तूं मुंहिंजो ॿार आहे त तोखे हीअं ई करिणो थी। इहे देह जे संबंध में न अचो। हाणे देही अर्थात आत्मा जे संबंध में अचो। तव्हां कंहिंखे बि तव्हांजी नुंहुं अथव धीअ अथव जेका बि वॾा आहिनि या तव्हांखे कोई सेखारे थो त तव्हां आत्मा जी रीति उहो ॻाल्हियूं ॿुधो। अगरि तव्हां आत्मा सम्झो साम्हूं वारो तव्हांखे आत्मा नथो सम्झे, उहो देहभान में आहे ऐं तव्हांखे ॿ चारि ॻाल्हियूं ॿुधाए थो त तव्हां हुनखे आत्मा सम्झी करे ॿुधो कि उहा आत्मा मूंखे बुरा शब्द थी चए, त मां त आत्मा आहियां न, मां छो थी हुनजा बुरा शब्द ॿुधां? मां अहिड़ी आहियां थोरी, त मां छो ॿुधां हुनजी अहिड़ी बुरी ॻाल्हियूं? भले चइणु ॾियो। हाणे कुतो त रोज़ गली में भोगंदो रहंदो आहे, तव्हां छा वेही करे ॿुधंदा आहियो? हुनखे चईंदा आहियो कि तूं हिते छो थो बके, तूं वञ? तव्हांखे त पतो अथव न कुतो आहे त भोगंदो ई सही। इहे अगरि तव्हांजे लाइ कोई बुरा शब्द चए थो
त तव्हां हिन ई रीति सम्झो न, ये मुंहिंजे लाइ थोरी थो चए, ये त अलाए कंहिंखे थो चए। मां अहिड़ी थोरी आहियां, मां त आत्मा, शुद्ध आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, पवित्र आत्मा आहे, परमात्मा जी संतान आहे। इहो बि परमात्मा जो संतान आहे, लेकिन हाणे परवश थी वियो आहे, हाणे बुरी संगत, विकारनि जी दुनिया, बुरी दुनिया जी संगत में आहे। त असांखे हुनजे प्रति बि रहम अचिणो खपे, हुनजे प्रति बि असां मन में शुभ भावना करूं कि बाबा हिनखे बि सुठी मत ॾियो त इहो बि शांत थी वञे, अहिड़ा कड़वा शब्द, बुरा शब्द मुख खां न कढे। बाबा चईंदो आहे तव्हांजी जेकी शुभ भावना हूंदी आहे न अंदरि, अगरि पाण सुठो सोचंदा आहियूं त बराबरि उहा आत्मा खे लॻंदी आहे। भले हुन समय वो चुप न थिए, लेकिन तव्हां जेतिरो जेतिरो ॿियनि जे लाइ सुठो सोचंदा रहंदा न, ऑटोमेटिकली वो आत्मा धीरे धीरे परिवर्तन थींदी। ये शुभ भावना में ॾाढी शक्ति आहे। त पंहिंजे पाण कंहिंजे लाइ बुरो सोचूं था, कोई पंहिंजो चयो नथो मञे, पंहिंजे कंहिंजे लाइ बुरो सोचूं था त उहो थी थो वञे न। त पाण अगरि सुठो सोचंदासीं त छो न थींदो। त इन रीति बाबा हाणे पाण खे श्रेष्ठ मत ॾियण आयो आहे, सम्झ ॾियण आयो आहे, सोचण जी, ॻाल्हाइण जी, ॿुधण जी। दुनिया में कहिड़ी बि ॻाल्हि परिस्थिति ईंदी आहे, कोई शरीर थो छॾे, कंहिंजो एक्सीडेंट थो थिए, कंहिंजा रिलेशन बिगड़नि था, घर घर में लड़ाई आदि थिए थी, त इन्हनि सभिनि दुनिया में अहिड़ी ॻाल्हियुनि में रहंदे हुए बि तव्हां पाण खे कोई शरीर जी बीमारी थी वञे, या कहिड़ी बि दुनिया में जेकी ॻाल्हियूं अचनि थियूं अॼुकल्ह, इन्हनि सभिनि सिचुएशन में, इन्हनि सभिनि परिस्थिति में मां आत्मा कीअं पंहिंजे पाण खे शांति सां, धैर्यता जी शक्ति सां मां पंहिंजो जीवन कीअं थी जीअणो आहे मूंखे, ऐं ॿियनि जे लाइ बि सुठो सोचे करे। ईअं न सिर्फ़ु मां ई शांत ऐं सुठी थी करे हलां, ॿियनि जे लाइ बि सुठो पंहिंजी सोच कीअं हलाए करे हलां, उनजी शक्ति पाण खे भॻवानु हाणे ॾियण आयो आहे। इहो आहे असांजी भक्ति जो फल। लेकिन असां इहे शक्तियूं कॾहिं पंहिंजे अंदरि अनुभव करे सघंदासीं जॾहिं पाण घड़ी घड़ी हुनखे निराकार रूप में यादि कंदासीं, कि देहदारी या भक्ति जे ज़रिए न यादि करो। उहो तव्हांखे करिणो अथव जेको करो, लेकिन परमात्मा खे अगरि परमात्मा जी शक्तियूं तव्हांखे प्राप्त करणी अथव, परमात्मा जी मत ते हलणो अथव, पंहिंजी आत्मा जो जन्म जन्मांतर पापनि सां जेका आत्मा ते चढ़ियल आहिनि उन्हनि सां मुक्त थियणो अथव, त हिकु ई तरीक़ो आहे, मां ज्योतिर्बिंदु आत्मा भ्रिकुटी जे विच में आहे, उहो मुंहिंजो बाप परमात्मा बि निराकार रूप में परम धाम में आहे। हाणे मां हुनखे उन रीति यादि करे पंहिंजो सभु कर्म करां थी। कर्म क्षेत्र में बि अचो त हुन सां गॾु, कर्म क्षेत्र में कोई बि ॻाल्हि अचे थी कर्म कंदे हुए, त उहो ॻाल्हि पहिरियों कंहिंखे ॿुधाइणी आहे, मन ई मन में हुनखे ॿुधाइणी आहे कि बाबा हीअं ॻाल्हि हीअं थी वई, अॼु हीअं थी वियो, अॼु हीअं थी वियो। पहिरियों ई कंहिंखे शरीरदारी भले अथव तव्हांजे घर में संबंधी आदि, लेकिन हाणे सभिनि खां पहिरियों असांखे कंहिंजी यादि अचणी खपे, बाबा जी। ॾिसो बाबा चईंदा आहिनि माताउनि खे त पुटनि में ज्यादा विश्वास हूंदो आहे न, त हाणे बाबा खे पंहिंजो पुटु ठाहे छॾियो कि इहो मुंहिंजो वॾो पुटु आहे शिव बाबा, त सदा शिव बाबा खे पंहिंजो वॾो बेटो पुटु सम्झी करे हुनखे पहिरियों सभु ॻाल्हियूं ॿुधाए। हिन रीति पंहिंजे पाण खे कीअं न कीअं करे परमात्मा सां पाण खे जोड़े रखिणो, ताकि पंहिंजे हर कर्म में पाण खे उहो सुधार कंदो रहंदो, पाण खे सम्झ ॾियणी ॾींदो रहंदो। निराकार पतित पावन शिव बाबा ही ज्ञान जो सागर आहे न, उहो ई असांखे इहो ज्ञान ॾेई सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो तव्हांजी भ्रिकुटी जे विच में केरु वेठी आहे, आत्मा वेठी आहे न, ॾेखाए में ॾे थी, नथी ॾे, लेकिन अखियुनि सां तव्हां ॾिसो था त केरु थी ॾिसे, चईंदा आहिनि न मां पंहिंजी अख सां ॾिठो, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, त इहे केरु थी चए कि मुंहिंजियूं अखियूं आहिनि। जे पाण चईंदा न इहो मुंहिंजो घरु आहे, इहो मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो आहे, त मां अलॻि थी वियमि, घरु धीउ पुटु अलॻि थी विया न, ईअं आत्मा चए थी कि इहे मुंहिंजियूं अखियूं आहिनि, मुंहिंजा हथ आहिनि, मुंहिंजा पेर आहिनि, मुंहिंजो शरीर आहे। त हाणे हिन रीति पाण खे सम्झी करे हलणो आहे। मां केरु थी ॾिसां, मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिठो, मां आत्मा हिननि ई हथनि सां सॼो ॾींहुं कर्म कयो आहे न,
हाणे मां आत्मा थकिजी पई आहियां, मुंहिंजी आत्मा खे उन बुरा शब्द चई त मूंखे दुख थी वियो, लेकिन मां त बि उन आत्मा जे लाइ सुठो थी सोचां कि उनखे बि भॻवानु सम्झानी ॾे, या ईअं सोचे करे भुलिजो कि मां बि कॾहिं उनखे अहिड़ा शब्द चया हूंदा न। मां पहिरियों जन्म थोरी वरितो आहे इहे शरीर में, मां त ॾाढा पहिरियों जन्म वठी आई आहियां ऐं मनुष्य तन ई वरितो आहे। अॼु चईंदा आहिनि कि 84 लख जन्म मनुष्य आत्मा वरिती आहे, लेकिन बाबा चए थो अॼु मनुष्य आत्मा जो संस्कार कीअं थी विया आहिनि, जानवर जीअं थी विया आहिनि न। चईंदा आहिनि न कुते जीअं छो थो भौंके, इहे त साप मुआफ़िक सभिनि जे पुठियां ई पइजी वेंदो आहे। इहे त कोई जानवरनि खे खाए थो रोटी, जानवरनि जी रोटी मनुष्य आत्मा थी खाए, त मनुष्य आत्मा केरु थी वई, जानवर ई थी वई न। भल उहो कंहिं जानवर जे शरीर में न वई, मनुष्य तां वठी करे हुनजो स्वभाव संस्कार हुनजी चलन कीअं थी वई त जानवर। अॼु ॾिसो त मुंहं ते हेॾी वॾी वॾी दाढ़ी आदि सभु कीअं वार मुंहं ते हूंदा आहिनि, मथे ते वार वधायो, मुंहं में सभु वार कंहिंजा हूंदा आहिनि मुंहं ते सभु वार शेर जा हूंदा आहिनि न। त ॾिसो ईअं मनुष्य आत्मा ख़ुदि ईअं पंहिंजे पाण खे जानवर जीअं ठाहे थो न। जानवर जहिड़ा पहनावा जेका बि जानवरनि खे बि उन्हनि जी बि चमड़ी जा इहे सभु कपिड़ा आदि ठाराए करे ख़ुदि पाइनि था। त मनुष्य आत्मा जो संस्कार स्वभाव चलन जानवर जीअं थी वेंदी आहे, लेकिन मनुष्य आत्मा मनुष्य तन वठी करे ई जानवरनि जहिड़ो कर्म कंदी आहे। त अहिड़ी जॾहिं दुनिया हाणे अहिड़ी हालत थी वेंदी आहे, तॾहिं बाबा अची करे मनुष्य मत ॾींदो आहे पाण खे कि हाणे सुठी मत, अहिड़ी मत ॾींदो आहे जंहिंसां कलयुगी मनुष्य आत्मा सतयुगी देव आत्मा थी वेंदी आहे। आत्मा त मां ई हूंदमि न, हाणे पाण ई आत्मा पंहिंजो स्वभाव संस्कार परिवर्तन कंदासीं त पाण ई आत्मा सतयुग में वञी करे ओड़ो जीवन जींदासीं सुठो वारो, सुख शांति वारो। उनजे लाइ हाणे पाण खे सिखणो आहे कि घर गृहस्थ में रही करे हिक ॿिए सां संबंध व्यवहार आदि करे करे सुख शांति वारो जीवन कीअं जियो। उनजे लाइ असांखे बाबा छा थो कराए, पढ़ाई थो पढ़ाए। बाबा चए थो कि पहिरियों मां ई तव्हांखे इहो ज्ञान ॾियणु ईंदो आहे, बाक़ी त सभु तव्हांखे शास्त्र आदि या ग्रंथ आदि पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि, लेकिन इहो जेको ज्ञान पाण ॿुधूं था इहो परमात्मा जी आत्मा में आहे ई सही। जीअं त भरियल आहे पंहिंजी आत्मा में, जीअं पाठ भरियल आहे न, सुबुह खां वठी उथूं था कर्म था करूं, इहे सभु करूं था, उहे परमात्मा जी आत्मा में छा कहिड़ो पाठ भरियल आहे, इहे ज्ञान ॾियण जो, सम्झ ॾियण जो। उनमें बि मुख्य बाबा कहिड़ी सम्झ ॾींदो आहे, आत्मा परमात्मा जी, पूरे सृष्टि चक्कर जी। बाबा चईंदा आहिनि कई ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करण में मुंझी वेंदा आहिनि, छो जो सोचंदा आहिनि कि निराकार खे कीअं यादि करो। बाबा चए थो कि अरे तव्हां पंहिंजे शरीर जे माउ पीउ खे कीअं यादि कंदा आहियो, शरीर जे संबंधनि खे कीअं यादि कंदा आहियो, उहो ई मूंखे बि ईअं यादि करो न। ईअं छो था सम्झो कि उहो मां आत्मा उहो परमात्मा, बसि इहे त सम्झ जे लाइ असां सम्झी वरितो, लेकिन इहा हाणे असांखे सम्झ मिली वई न। हाणे सम्झी वियासीं कि हा मुंहिंजे शरीर जे अंदरि आत्मा वेठी आहे, उहो हुनजो पीउ परमात्मा, त बसि हिन सम्झ सां हुनखे यादि करो न। घड़ी ईअं छो था चओ मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, हीअं न चओ। ईअं बसि सम्झी वरितो न कि मुंहिंजे आत्मा जो पीउ परमात्मा आहे। हाणे मूंखे कहिड़ो बि दुख ईंदो त मां कंहिंखे चईंदमि, बाबा खे चईंदमि। मुंह में कोई बि बुरा स्वभाव संस्कार हूंदा त मां कंहिंखे ॿुधाईंदमि, परमात्मा खे। इन रीति सम्झ सां बाबा खे यादि करो, बाक़ी इहो मुख सां चइणो न आहे। बाबा चए थो ॾिसो था ओम शांति चईंदा आहियो त ओम शांति अर्थात मां शांत स्वरूप आत्मा आहियां। त ओम शांति सिर्फ़ु मुख सां न चओ, उन सम्झ सां चओ। ओम शांति अर्थात ख़ुदि जे मन खे हिकदमि शांत करे छॾो कि मां शांत स्वरूप आत्मा आहियां। जेकी बि मन में कोई बि हलचल वारी ॻाल्हि हूंदी उनखे उन समय भुलिजी वञो, सदा जे लाइ भुलिजी वञो कि हाणे मां सभु कुझु बाबा खे ॾेई करे मां शांत स्वरूप आत्मा आहियां। छो जी हाणे बाबा आयो आहे न असांजी ज़िम्मेवारी खणणु। पहिरियों त ख़ुदि मथे वेठो हुयो, हाणे आयो आहे, चए थो मूंखे तव्हांजो सभु बोझ ॾेई छॾो, तव्हां सिर्फ़ु हल्का थी करे मूंखे यादि करो।
अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे परमात्मा प्यार में धरती जी आकर्षण सां मथे उड़ण वारा माया प्रूफ ठहो। परमात्मा प्यार धरणी जी आकर्षण सां मथे उड़ाइण जो साधन आहे। मथे अर्थात मन बुद्धि सां असां सभु कुझु भुलिजी वञूं। मथे अर्थात हिन देह खे छॾे करे मथे न वञिणो आहे, उहो त असां सभु गॾु वेंदासीं। मथे अर्थात बाबा चए थो सभु कुझु परमात्मा जे प्यार में सभु कुझु पुराणी ॻाल्हियूं भुलिजो। हिन ईअं कई, हिन ईअं कई, तव्हांजा जेका बि बुरा स्वभाव संस्कार अथव विकार अथव सभु छॾे छॾो। त इन जो मतिलबु इहो आहे कि परमात्मा प्यार सां जेकी बि हिन धरती जी आकर्षण हूंदी आहे, मुंहिंजो हीअ हिन मुंहिंजे खे बि भुलिजो। देह जे सभु संबंध पदार्थ आदि वस्तु सभिनि खे भुलिजण जो साधन कहिड़ो आहे? परमात्मा प्यार। माण्हू चईंदा आहिनि असां पाठ कंदा आहियूं भक्ति कंदा आहियूं लेकिन मन नथो लॻे, छो जो उहो प्यार न आहे न। अॼु ॾिसो तव्हांजे घर तव्हांजी कोई संबंधी अची वञे त पोइ हुनखे ॾिसी करे त तव्हांजो मन बसि हुन सां ई लॻल हूंदो न, सॼो ॾींहुं हुन सां ई ॻाल्हाईंदा रहंदा, हुन सां ई मिलंदा रहंदा। त जॾहिं असां अधु कलाकु अधु घंटो या जेतिरो बि समय था कंदा आहियूं उन समय असां इन रीति मिलूं कि हाणे मां आत्मा पंहिंजी परमात्मा सां मिलां थी। ये पाठ जेको करां थी हिन में परमात्मा जे बारे में लिखियलु आहे। छो जो सम्झ में न ईंदो आहे न, कई बार माण्हू पाठ कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे त उहो मन न लॻंदो आहे। त हाणे हिन अगरि तव्हांखे नथो सम्झ में अचे त लेकिन उहो जेतिरी देरि बि तव्हां कढो था पाठ जे लाइ भक्ति जे लाइ उन समय खे हाणे हीअं कढो कि हाणे मां पंहिंजे परमात्मा बाप सां मिलां थी। या त हुन सां ॻाल्हियूं करो या जेको बि तव्हां पढ़ो था हुनखे हुन खां पुछो हिन जो अर्थ छा आहे, हुनखे यादि करे उहो पढ़ो त तव्हांखे उहो ॻाल्हि बि सम्झ में ईंदी। अगरि नथी सम्झ में अचेव त कम से कम इन रीति त सम्झो कि मां पंहिंजे परमात्मा बाप सां मिलां थी। पंहिंजे मन जी जो ॻाल्हियूं हुजे हुनखे ॿुधायो। जीअं पाण खे संबंधी सां प्यार सां मिलंदा आहियूं, जंहिंसां प्यारु हूंदो आहे, त हिन दुनिया जी दारी जी ॻाल्हियुनि खे भुलिजण जे लाइ उहो परमात्मा प्यार खपे। आत्मा खे उहो प्यार जी अनुभूति खपे कि हा मुंहिंजो बाप आहे। तॾहिं पाण हेॾा वेॾा जी ॻाल्हियुनि खे भुलिजी सघंदासीं जॾहिं असां भक्ति या पाठ आदि कंदा आहियूं या भॻवान खे यादि कंदा आहियूं त पोइ असांखे कोई बि धंधे डोरी या परिवार जी ॻाल्हि यादि न ईंदी। जी तव्हां करे ॾिसो, लेकिन हुन प्यार सां वेहींदव तॾहिं पाण इहे सभु ॻाल्हियूं भुलिजी सघंदासीं। ऐं भुलिजी कीअं सघंदासीं? जॾहिं तव्हां हुन सां मिलंदा आहियो न त इहे ई पंहिंजी ॻाल्हियूं हुनखे ॿुधायो कि अॼु हीअं थी वियो, अॼु हीअं थी वियो। छो जी मेन मुख्य त उहो आहे न असांजो पीउ। भला दुनिया में त असां माण्हू कंहिंखे बि ॿुधायूं लेकिन उनखे ॿुधाइण सां असांखे शक्ति बि मिलंदी आहे कि हा मां हाणे पंहिंजे बाप खे थी ॿुधायां सभु ॻाल्हियूं, उहो सभु ठीकु करे छॾंदो। स्लोगन आहे स्वर स्थिति खे अहिड़ो शक्तिशाली ठाहियो जो परिस्थिति हुन जे हेठि हली वञे। अर्थात ख़ुदि जी आत्मिक स्थिति एॾी शक्तिशाली ऊची हुजणी खपे कि मां कंहिंजो ॿार आहियां? निराकार परमात्मा सर्वशक्तिवान बाप जो ॿार आहियां। त मुंहिंजे जीवन में कोई बि ॻाल्हि ईंदी त मां हुन में न रोईंदमि, न घबराईंदमि, न हिमत हारदमि, न के उलझन जो महसूसु कंदमि उलझन कि हाणे छा करां, हाणे छा थींदो। कहिड़ी बि ॻाल्हि अहिड़ी हुन में मां फसंदमि न, दुखी न थींदमि। कहिड़ी बि ॻाल्हि ईंदी हुन परमात्मा जी शक्ति सां मां हुन ॻाल्हि खां उन सां गॾु पार थी वेंदमि। अच्छा, ओम शांति।